नमस्ते, मां भारती सदारंगाणी अॼु अवां ॿुधंदड़नि लाइ ऑल इंडिया रेडियो तरफ़ां हिकु बहितरीनु तोहफ़ो खणी आई आहियां ऐं उहो आहे हिकु इंटरव्यू डॉक्टर सतीश रोहड़ा जो। डॉक्टर रोहड़ा हिंदी ऐं सिंधी ॿोलीअ जा विद्वान ऐं भाषा विज्ञानी हुअण सां गॾु बर्ख कहाणीकार, शाइर ऐं नक़ाद पिणु आहिनि। संदनि केतिरा ई किताब शाया थियल आहिनि। खेनि साहित्य अकादमी इनाम पिणु मिलियल आहे। अचो त डॉक्टर सतीश रोहड़ा सां ॻाल्हियूं ॿोलियूं करियूं जीअं खेनि वधीक वेझाईअ सां सुञाणी ऐं सम्झी सघूं। नमस्ते डॉक्टर रोहड़ा। नमस्ते भारती। अव्हांजो हिते स्वागत आहे। तव्हांजो जनम भारत जे विराङे खां घणो अॻु 1930 जे आसपास सिंध में थियो। छा तव्हां सिंध जो को वाक़ियो असांखे ॿुधाए सघंदा? हाँ भारती, मुंहिंजो जनम 1929 में थियो हो। इन करे विराङे वक़्तु मुंहिंजी उमिरि 17-18 साल हुई। मूंखे नंढपण जूं घणियूं ई ॻाल्हियूं यादि आहिनि, जंहिंजो बयानु करण जे लाइ हिते हेतिरी गुंजाइश कान्हे, पर मां हिकिड़ो वाक़ियो ज़रूरु ॿुधाइणु चाहींदुसि, जंहिंसां उन वक़्तु जेका सिंध जी समाज हुई उन ते रोशनी पवे थी। पंजाब में फसाद थिया हुआ ऐं मुहाजिरनि सां भरियल ट्रेन कराचीअ वेंदे दादू स्टेशन वटां लंघी रही हुई। दादू स्टेशन ते उहा गाॾी बीठी हुई ऐं मुहाजिरनि जो हिकिड़ो वॾो अंबोह स्टेशन ते फुरल लुट करे उन खां ॿाहिरि निकिरी दुकाननि खे फुरण लुटण लाइ अची रहियो हो। मुंहिंजे भाउ जो दुकानु स्टेशन जे ॿाहिरां ई हो ऐं उन वक़्तु मुंहिंजो भाउ पंहिंजे दुकान जे काउंटर ते बीठो हो। मुंहिंजे भाउ जो हिकिड़ो दोस्त हो, सालिह मोहम्मद सिद्दीकी। उहो पेंटर हो, भितियुनि ते इश्तिहार लिखंदो हो। साम्हूं हिकिड़े अंबोह खे ईंदो ॾिसी सालिह मुंहिंजे भाउ खे धिको ॾेई ऐं काउंटर ते पाण बीह रहियो। जॾहिं उहो अंबोह अची पहुतो ऐं उन्हनि जे द्वारा फुर लुट करण जहिड़ो इरादो ॾिसण में आयो, तॾहिं सालिह खेनि चयो त अदा मां त मुसलमान आहियां ऐं तव्हीं हीअ दुकान छो था फुरियो? त हुननि खे एतबार कोन आयो ऐं चयूंसि त चङो कलमो पढ़ी ॿुधा। त सालिह तमामु चङी तरह सां कलमो पढ़ी ॿुधायो, छाकाणि त सालिह मुसलमान त हुओ ई हो। ऐं इन टाइम में उन्हनि मां कंहिं हिकिड़े मुहाजिर जी नज़र काउंटर ते टंगियल राम जे मूर्त ते पइजी वई। त हुन सालिह ॾांहुं मुंहुं करे चयो, जे तूं मुसलमान आहीं त हिन काफ़रनि जी हिन देवता जी तस्वीर छो टंगी अथई? सालिह तमामु जल्दाई सां उहा तस्वीर लाहे ऐं खणी फिटी कई। चई, अदा मूं अञा हीअ दुकानु हिकिड़े हिंदूअ खां ताज़ो ताज़ो ख़रीद कयो आहे, इन करे इहा तस्वीर हिते टंगी पई आहे। इन करे उहो सॼो अंबोह मोटी वियो ऐं असांजे दुकान जी फुर लुट कान थी। अंबोह जे वञण खां पोइ सालिह मुंहिंजे भाउ खे दुकान तां हटाए हथ जोड़े चयो, पुट हाणे तूं भली मुल्क छॾे वञ, छो त लॻे थो त असीं तोखे हिते बचाए न सघंदासूं। उहो सालिह असांखे हैदराबाद ते छॾणु आयो हो जॾहिं असीं हिंदुस्तान आयासीं थे। जीअं तव्हां लखे सिंधियुनि वांगुरु हिंदुस्तान जो विरांगो ॾिठो ऐं पंहिंजी मातृभूमीअ खां विछोड़े जो दुख बि बर्दाश्त कयो, तव्हां भारत में कॾहिं आया ऐं किथे किथे रहिया? हाँ भारती, विरांगो 1947 में थियो। असीं 1948 जे शुरूआति में हिंदुस्तान आयासीं ऐं पहिरीं अची अजमेर में रहियासीं। पर मां जल्दी पंहिंजे कुटुंब खे उते थाईंको करे ऐं उन वक़्तु सिंधियुनि जो जेको वरी वसाइण जो कमु हली रहियो हो, उन में हिसेदारी करण लाइ मां अवल नागपुर, पोइ बिलासपुर, पोइ कटनी हलियो वियुसि। 1950 में मुंहिंजनि दोस्तनि हितां गांधीधाम मां मूंखे हिकिड़ी चिठी लिखी, चयो त भाई प्रताप हिकिड़ो नओं शहर सिंधियुनि जे वरी वसाइण लाइ अॾे रहियो आहे, जेका हिकु नई सिंध थींदी, ऐं हाणे असांजो फ़र्ज़ु आहे त गांधीधाम खे समाजिक ऐं सांस्कृतिक तरह सां डेवलप करण में उन जो साथ ॾियूं। इन करे तूं गांधीधाम हलियो अचु। ऐं पोइ मां 1950 में गांधीधाम हलियो आयुसि ऐं दोस्तनि सां गॾिजी
मूं गांधीधाम जे सामाजिक ऐं सांस्कृतिक वाधारे में हिसेदारी करणु शुरू कई। जी, तव्हां पहिरीं बि गांधीधाम में रहंदा हुआ। उन वक़्तु गांधीधाम अञा वसी रहियो हो, कहिड़ो माहौल हो तॾहिं हिते? हा, मूं गांधीधाम खे ईअं ई मथे वसंदो ऐं उभरंदो ॾिठो आहे जीअं कंहिं ॿार खे वधंदो ॾिसजे। मां हिते 1950 में आयो हुउसि। उन वक़्तु गांधीधाम नाले वारो हिसो त हुओ ई कोन जंहिंखे अॼु गांधीधाम था चऊं। इन हिसे खे तॾहिं सरदार नगर चइबो हो, हिन खे आदिपुर, हुन खे सरदार नगर ऐं ॿिन्ही खे गॾे गांधीधाम चइबो हो। असीं रोज़ आदिपुर खां शाम जो उते ॾिसण वेंदा हुआसीं त कोई घरु ठहियो या न ठहियो, ऐं जेकॾहिं को घरु ठहंदो हो, को दुकानु ठहंदो हो त असीं ॾाढा ख़ुशि थींदा हुआसीं। ऐं उन वक़्तु गांधीधाम अचण जो को साधन सवलो कोन हो, छो त अञा गांधीधाम वारी स्टेशन कोन ठही हुई, रेलवे स्टेशन कान हुई, कंडला पोर्ट बि अञा ताईं वजूद में कोन आयो हो। असीं नवलखी पोर्ट तां ॿेड़ीअ में चढ़ी ईंदा हुआसीं ऐं जंहिंखे अॼुकल्ह मीठा पोर्ट चइबो आहे, उते वञी लहंदा हुआसीं। ऐं उहो उन वक़्तु गांधीधाम आदिपुर ॼण हिकिड़ो ॻोठु त कोन हो, हिकिड़ो घरु लॻंदो हो। ऐं सभु माण्हू ट्रक में चढ़ी जेकॾहिं केरु अचिणो हूंदो त हुनखे वठणु वेंदा हुआसीं ऐं शाम जो हिन खे आदिपुर जे सभिनी घरनि में घुमाईंदा हुआसीं, ॼण त घर में हिकिड़ो महिमान आयो आहे। ऐं बाक़ी सॼो जेको मुल्क हो सो त वारीअ जा ढेर हो, जंहिं वारीअ ढेरनि खे हटाए हटाए हिन आदिपुर ऐं गांधीधाम जी अदावत कई वई आहे। जी, तव्हां सिंधी अदबी जगत सां जुड़ण खां अवल हिंदी ॿोली ऐं रिसर्च सां जुड़िया हुआ। तव्हां हिंदीअ जे खेत्र में कीअं पहुता? हा, ईअं त सिंधी मुंहिंजी मातृभाषा आहे, पर मां हिंदीअ खे पंहिंजी ॿी मातृभाषा करे ऐं क़बूल कंदो आहियां। उन जो कारण इहो आहे जो मुंहिंजो सॼो कैरियर उहो हिंदीअ जे द्वारा ठहियलु आहे। मूं जेके बि इम्तिहान पास कया उहे हिंदीअ में आहिनि। मूं हिंदीअ में MA कई ऐं इन करे ॼण त हिंदीअ सां मुंहिंजो नातो घणो रहियो आहे। ईअं त मूं जेका भाषा विज्ञान में PhD कई उहा का सिधी हिंदीअ जे रिसर्च सां वास्तो न रखंदी हुई। मूं सच त कच्छी भाषा जी रचना ते PhD कई हुई, पर पोइ उन खां पोइ मूंखे पंहिंजे नौकरीअ जी शुरूआति बनारस हिंदू यूनिवर्सिटीअ खां करणी पई, जिते मां उन्हनि ॾींहंनि में हिकिड़े लेक्चरर जे रूप में अपॉइंट थियो हुउसि। ऐं उन खां पोइ सभु सॼो वक़्तु मां हिंदीअ सां ई जुड़ियो रहियुसि ऐं हिंदीअ में ई मुंहिंजो कैरियर वधियो ऐं मां हिंदीअ जे हवाले सां ई ॼण त प्रोफेसर ठहियुसि। हिंदी पढ़ाइण जे लाइ मां विदेश में विज़िटिंग प्रोफेसर थी वियुसि, त हिन करे ॼण त ज़िंदगी जो चङो वॾो अरसो मुंहिंजो हिंदीअ सां वास्तो रहियो। हिंदीअ जे खेत्र सां एतिरो वेझाई हुअण खां पोइ बि अव्हां सिंधी तरफ़ वापसि कीअं मुड़िया? उहो कहिड़ो सबबु हो जंहिं तव्हांखे वरी पंहिंजी मादरी ज़बान सां जोड़ियो? भारती, मुंहिंजी मञता आहे त भाषा पंहिंजो पाण में का अलॻि शइ न आहे। उहा माण्हूअ जे समूरी संस्कृतीअ जो हिकिड़ो हिसो आहे ऐं मुंहिंजी संस्कृति सिंधी संस्कृति आहे। मां सिंधी भाषा में न ॼाओ आहियां, मां सिंधी संस्कृतीअ में ॼाओ आहियां। इन करे मुंहिंजे अंदरि सिंधीअ जो संस्कार आहे ई आहे ऐं उहो संस्कार ॿाहिरि अचे उनखे मौक़ो खपंदो हो। ऐं जीअं ई मुंहिंजे रिटायरमेंट जो वक़्तु वेझो आयो ते मूंखे ॼण त पंहिंजे सिंधीअ सां वरी जुड़ण जी जेका तमन्ना हुई उहा शुरू थी ऐं उन जो मौक़ो मिलियो। मां दिल्लीअ जे कंहिं अदबी क्लास में हिकिड़ो लेख पढ़ियो जेको ईअं असांजे हिकिड़े दोस्त जे लिखियल हिंदीअ जी किताब ते हो ऐं उन तनक़ीदी लेख ते मुंहिंजनि दोस्तनि काफ़ी मुंहिंजी साराह कई। ईअं मुंहिंजो नक़ाद उहो ॼण त ॿाहिरि अची वियो ऐं ईअं ई डॉक्टर प्रेम प्रकाश जे पारां अहमदाबाद में थियल अदबी क्लास में मूंखे पहिरीं पंहिंजी कहाणी पढ़ण जो मौक़ो मिलियो। उहा मुंहिंजी पहिरीं कहाणी हुई नीरी आराम कुर्सी ऐं मुंहिंजनि दोस्तनि उनखे ॾाढो साराहियो ऐं इन जे करे ॼण त सिंधी कहाणीकार जो
मूंखे हिकिड़ो रूप मिली वियो ऐं उन खां पोइ मां लगातार सिंधीअ सां जुड़ियो रहियो आहियां ऐं सिंधीअ में लिखंदो रहियो आहियां। जी, मुंहिंजी ॼाण मुताबिक़ तव्हां दोस्तनि सां गॾिजी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जी शुरूआति कई हुई, जेका अॼु बि सिंधी ॿोली, अदब ऐं तहज़ीब सां वास्तेदार कमु कंदड़ हिकु अहम संस्था आहे। सिंधोलॉजीअ जो कॉन्सेप्ट अव्हां जे मन में कीअं आयो ऐं अव्हां इन जे आईंदे जे वर्क प्लान बाबति छा था सोचियो? हा भारती, इहो हिकिड़ो वॾो ऐं अहम सुवालु आहे। मां जॾहिं बनारस हिंदू यूनिवर्सिटी में पढ़ींदो हुउसि तॾहिं असांजे हिंदी डिपार्टमेंट जे भरिसां ई हिकिड़ो वॾो इंस्टीट्यूट हो जंहिंखे नालो हो इंस्टीट्यूट ऑफ इंडोलॉजी, ऐं मां उते बि इथनो लिंग्विस्टिक्स या ट्राइबल ॿोलियूं उहे पढ़णु वेंदो हुउसि। ऐं उन इंस्टीट्यूट खे ॾिसी मुंहिंजे मन में इहो ख़्यालु पैदा थियो हो त जॾहिं मां रिटायर कंदुसि तॾहिं इन ई इंस्टीट्यूट जे ढंग ते को इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी खोलींदुसि। ऐं इहो ई कारण आहे जो मां अञा जॾहिं बनारस में ई हुउसि तॾहिं मूं सिंधोलॉजी नाले कूंज जो हिकिड़ो ख़ासि पर्चो उहो एडिट कयो हो, जंहिंमें सिंधी भाषा, सिंधी संस्कृति, सिंधी जोग्राफी वग़ैरह जा लेख जेके आहिनि से मूं एडिट कया हुआ। मतिलबु सिंधी सिंधोलॉजी जी धारणा या सिंधारणा जो कॉन्सेप्ट मुंहिंजे मन में काफ़ी घणनि ॾींहंनि खां मौजूदु हो। रिटायरमेंट खां पोइ मूं पंहिंजनि किन दोस्तनि सां गॾिजी हिकिड़ो सिंधोलॉजी जो ख़ाको ठाहियो ऐं उन मूजिबि असां सिंधोलॉजी जी स्थापना कई। सिंधोलॉजी जो मक़सदु काफ़ी साफ़ आहे। उहो इहो आहे त सिंधी संस्कृति दुनिया जी हिकिड़ी प्राचीन ऐं बहितरीनु संस्कृति आहे ऐं सभई सिंधी उन संस्कृति जा वारिस आहिनि। इहा संस्कृति सॼी इंसान ज़ात जी अमानत आहे, इन करे असांखे उनखे बचाए रखिणो आहे ऐं इन करे दुनिया जे सभिनी सिंधियुनि खे पाण में सिंधी संस्कृतीअ जे धागे सां ॻंढिणो आहे। ऐं सिंधोलॉजी जो आईंदह जो सोच इहो ई आहे त हाणे नई टेक्नोलॉजी जो फ़ाइदो वठी ऑनलाइन वग़ैरह जे द्वारा दुनिया भर में जेके बि सिंधी आहिनि उन्हनि सभिनी खे सिंधी संस्कृतीअ सां जोड़िजे, जीअं नई पीढ़ीअ में इहो अहसासु पैदा थिए त सिंधी सदाइण फ़ख्र जो बाइसु आहे, शर्म जो न। जी, ॻाल्हि आईंदे जी निकिती आहे त हिकु अहम सुवाल मां अव्हां खां पुछणु चाहियां थी। हिन वक़्तु सिंधी ॿोलीअ जे आईंदे बाबति सभिनी जे मन में घणा ई डप आहिनि, तव्हां इन बाबति छा था सोचियो? भारती, मुंहिंजो सोचणु थोरो ॿिए नमूने जो आहे। जी, मां सम्झां थो त माण्हू लिखियल भाषा ऐं ॻाल्हायल भाषा जे विच में तफ़ावत नथा कनि। लिखियल भाषा जो इस्तेमालु बराबरि घटिजी रहियो आहे ऐं घटिजंदो, पर ॻाल्हायल भाषा जो इस्तेमालु वधंदो, इन में को बि शक कोन्हे। उन जो कारण इहो आहे त जेके बि सिंधी लिपि पढ़ण में ॾुखियाई महसूसु करे रखे, पोइ चाहे उहा हिंदुस्तान जी नई पीढ़ी हुजे या जुदा जुदा मुल्कनि में जिते मां वियो आहियां उते रहंदड़ सिंधी हुजनि, उहे सिंधी सभु घरनि में सिंधी ॻाल्हाइनि था पर सिंधी पढ़नि नथा। पर जॾहिं बि उन्हनि खे पढ़णो पए थो त उहे रोमन लिपीअ में पढ़नि था। असां चङी तरह सां, मूं ऐं मुंहिंजे दोस्त ॾिठो त अमेरिका में माण्हू जॾहिं साधू वासवानी जो नूरी ग्रंथ पढ़नि था त उहो रोमन लिपीअ में लिखियलु आहे। सत्यनारायण जी आरती उहा रोमन लिपीअ में लिखियलु आहे ऐं उहा पढ़ी सभई उन जो आनंद माणनि था। त इन मतिलबु थियो त ॻाल्हाइण जे ख़्याल खां ॿोलीअ जा दरवाज़ा बंदि न थिया आहिनि। हा, लिखणु घटियो आहे जो असीं सम्झूं था त इन ॿोलीअ जी लिखण जी जेका हिकिड़ी कला आहे उन सिखण जेतिरो टाइम ऐं ज़रूरत अॼु जे पीढ़ीअ खे एतिरी महसूसु नथी थिए। इन करे मां सम्झां थो जेकॾहिं असांजो थोरो ध्यानु इन ॻाल्हि ते वञे त सिंधी ॿोलीअ जी, सिंधी ॿोली लिपि न, सिंधी ॿोली जेका ॻाल्हाइजे थी उन जो आईंद कंहिं बि क़िस्म जे ख़तरे में कोन्हे। इन हवाले में शायदि असांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ध्यान में रखणी आहे त सिंधी रुॻो हिंदुस्तान में नथी ॻाल्हाई वञे, सिंधी सिंध में ॻाल्हाई वेंदी आहे। ऐं हिंदुस्तान में जॾहिं 50-60 लख सिंधी मस आहिनि
तॾहिं सिंध में 3-4 करोड़ सिंधी आहिनि ऐं जेके रुॻो ॻाल्हाइनि कोन था, लिखनि बि था, छो त उन्हनि खे पंहिंजी धरती आहे, उते तमामु अदब जी घणी रचना थिए थी। अॼु ठीकु आहे, राजनीति जे करे सिंध ऐं हिंदुस्तान जा नाता ओतिरा ख़ुशगवार न आहिनि, पर इहे हमेशह न रहंदा, छो त दुनिया अॼु इहा ॻाल्हि महसूसु करे रही आहे त के बि मुल्क हमेशह जे लाइ हिक ॿिए जा दुश्मन बणिजी जी नथा सघनि। त जंहिं वक़्तु सिंध ऐं हिंदुस्तान जा नाता बहितर थिया, उन सिंध सां सिंधी ॿोलीअ जो नातो वधी वेंदो ऐं ॼण त असांजे लाइ हिकिड़ो वॾो मैदान उन्हनि जे इस्तेमालु करण जो, लिखण जो, पढ़ण जो असांजे साम्हूं हूंदो। इन करे मूंखे सिंधी ॿोलीअ जे आईंदह बाबति कंहिं बि क़िस्म जी मुंहिंजे मन में निराशा कान्हे। हाणे तव्हांजे अदबी जीवन जी ॻाल्हि ॿोल करियूं। तव्हां असांखे ॿुधाईंदा त तव्हांजी पहिरीं रचना कहिड़ी हुई? तव्हां कहाणियूं, कविता, मज़मून, तनक़ीद बि करियो था, इन मां तव्हांजे दिलि जे वेझो छा आहे? हा, ईअं त मूं सिंधीअ जी पहिरीं रचना कई जॾहिं अञा मां सिंध में हुउसि, जॾहिं मुंहिंजी उमिरि शायदि 16-17 साल हुई। मूं हिकिड़ी कविता लिखी हुई। मूं पंहिंजे पाड़े में हिकिड़े बदनाम शख़्स जे दरवाज़े ते हिकिड़ी जवान फ़क़ीराणी खे बीठल ॾिठो हो ऐं बसि मूंखे हिकिड़ी कविता लिखण जे लाइ जज़्बो पैदा थियो हो। हिंदुस्तान में अची मूं उहा कविता नई दुनिया मैगज़ीन खे लिखी हुई ऐं उन उहा छापी बि हुई ऐं बम्बईअ में हलंदड़ अदबी क्लास में उस्ताद मंगाराम मलकानी ॾाढे अंदाज़ सां उहा कविता पढ़ी ॿुधाई हुई ऐं सभिनी उन जी साराह बि कई हुई। ऐं उहा इतवा सां उन कविता जो कुझु अहिड़ो अंदाज़ आहे जो मूंखे अञा ताईं अॼु 60 साल गुज़रण खां पोइ बि उन केसिटूं मूंखे यादि आहिनि ऐं जे तूं मूंखे इजाज़त ॾी। जी ज़रूरु, असां सभई ॿुधणु चाहींदासीं। हा, उहा कविता शुरू थिए थी त कोई हथ छिकेस थो, कोई हथ छिकेस थो, कोई छातीअ तरफ़ झुकेस थो, हूअ करे त करे बि छा, छो त हूअ ग़रीब आहे, तंहिं सवा शरीफ़ आहे। को चवेस जाम पी, ॿियो चवेस वसुल जो पैगाम पी, को वरी ज़ोरी अचे मुंहं ते मिठी ॾिएसि थो, हूअ करे बि छा, छो त हूअ ग़रीब आहे, तंहिं सवा शरीफ़ आहे। ईअं हिन कविता जा ॿिया बि बंद आहिनि, पर मूंखे ईअं सच यादि कोन आहिनि। हा, तव्हां तन्हा लिखिया आहिनि जेके तमामु गहरो असरु कनि था। तव्हांखे अर्ज़ु आहे त पंहिंजी पसंदि जा के तन्हा असांजे ॿुधंदड़नि लाइ पेश करियो। हा भारती, अॼु माण्हू वटि वक़्तु कोन्हे घणो पढ़ण लाइ, इन करे मां कुझु ॾींहंनि खां हिकु सिट वारियूं कविताऊं जंहिंखे मां तन्हा चवां थो उहे लिखां थो। ऐं तन्हा जी इहा ख़ासियत हुअणु खपे त उन में तमामु जल्दाई सां पंहिंजो असरु ज़ाहिर थियणु खपे। हा, मां पंहिंजनि ॿुधंदड़नि खे पंहिंजा 2-3 तन्हा पढ़ी ॿुधाईंदुसि। खीसा वॾा दिलि नंढी, खीसा वॾा दिलि नंढी, अॼु जा दिल बर यार, खीसा वॾा दिलि नंढी, अॼु जा दिल बर यार। ॿियो त न आहे, हंसनि खे अॼु कांव था मेकअप सेखारीनि, हंसनि खे अॼु कांव था मेकअप सेखारीनि। हिकिड़ो बराबरि थोरो तिखो तन आहे। नांग ॿिरनि में वियालिकी, नांग ॿिरनि में वियालिकी, ॾिठाऊं इंसान, नांग ॿिरनि में वियालिकी, ॾिठाऊं इंसान। हिकु अहिड़ो तन आहे जेको सिंधियुनि जी हिंदुस्तान में मौजूद हालत खे इज़हार ॾिए थो। ॿूटा कूंडियुनि में लॻल, ॿूटा कूंडियुनि में लॻल, सिंधी भारत मंझि। हिकिड़ो ॿियो तन्हा ॿुधाईंदुसि। रिश्ता सभु रेतीअ जियां, रिश्ता सभु रेतीअ जियां, भायूं था पर खंड,
रिश्ता सभु रेतीअ जियां भायूं था पर खंड। मां सम्झां थो त काफ़ी आहे। जी ज़रूर। तव्हांजे कहाणियुनि जे किरदारनि में अकेलाइप जो अहसासु तमामु गहरो आहे, पोइ चाहे उहो रिश्तो कहाणी हुजे या नीरी आराम कुर्सी। इन जो कहिड़ो कारण आहे? हा, इहो तुंहिंजो चवणु सच आहे त मुंहिंजियुनि घणियुनि कहाणियुनि में अॼु जेका रिश्तनि में थधाण अची वई आहे उन जो इज़हार आहे। पर हक़ीक़त में मुंहिंजूं कहाणियूं जेके जदीद कहाणियूं सम्झी सघजनि थियूं उन में इंसानी मन जी जेका रचना आहे उन ते तमामु घणो ज़ोर ॾिनल आहे। इन करे उन्हनि में उपदेश, समाज सुधार वग़ैरह जूं ॻाल्हियूं न आहिनि ऐं इन करे ॿिया बि घणाई विषय मुंहिंजे कहाणियुनि में आहिनि। पर इंसान जी अकेलाइप जेका रिश्तनि जे थधाइप सबबु शुरू थी आहे उन्हनि जो मुंहिंजनि कहाणियुनि में ज़िक्र वधीक आहे, इन में कोई शक न आहे। ऐं उन जो कारण इहो आहे जो अॼु समाज में असीं ॾिसूं था त माण्हुनि जा हिक ॿिए सां रिश्ता उहे तमामु घटिजनि पिया था ऐं ॼण त हर को ॿिए ॾांहुं थधो थी रहियो आहे। ऐं इन करे रिश्तनि जे न हुजण जे करे हू पंहिंजो पाण में अकेलो थींदो थो वञे ऐं उहा अकेलाइप मुंहिंजनि कहाणियुनि में ज़ाहिर थी आहे। तव्हांखे 2004 में साहित्य अकादमी इनाम हिकु तनक़ीदी किताब कविता खां कविता ताईं ते मिलियो हो। तनक़ीद बाबति अव्हांजो कहिड़ो रायो आहे? हा, जीअं कहाणियुनि बाबति तनक़ीद बाबति मूंखे पंहिंजो सोच आहे। मुंहिंजे ख़्याल मां जेका तनक़ीद आहे तंहिंजो वास्तो रचना सां आहे। जॾहिं असीं ताजमहल ॾिसूं था तॾहिं असांखे इन सोचण जी ज़रूरत कोन्हे का त ताजमहल मोहबत जो सबूत आहे या मज़दूरनि जे पोजे जो। ताजमहल सुहिणो आहे, उन जो असली कारण उन ताजमहल जी कारीगरी आहे। जंहिं रचना जी तनक़ीद बि इन हवाले में थियणु खपे त उहा रचनो पंहिंजो पाण में छा आहे, जेका जंहिंखे असीं मॉडर्न क्रिटिसिज़म चऊं था। उन में रचना जी तनक़ीद रचना जे हवाले में करणु उहो लाज़मी सम्झियो वेंदो आहे। इन करे तनक़ीद जा 2 गुण हुजणु खपनि, हिकिड़ो एनालिसिस ऐं ॿियो डिस्क्रिमिनेशन। एनालिसिस सां नक़ाद जो कमु आहे त हू उन रचना खे खोले उन जे सभिनी तत्वनि खे ज़ाहिर ॾिए। डिस्क्रिमिनेशन सां उन जे लाइ इहो ज़रूरी आहे त हू अदबी अनासरनि खे गैर अदबी अनासरनि खां अलॻि करे ॾेखारे ऐं ईअं रचना बाबति ॼण अहिड़ो हू रूप ज़ाहिर करे जंहिं सां पाठक उन रचना खे वधीक माणे सघे। मुंहिंजी तनक़ीद जो जेको आधार आहे उहो इहो रहियो आहे। तव्हां सिंधी ॿोली, समाज ऐं तहज़ीब ते बि के तमामु अहम किताब लिखिया आहिनि जेके ॾाढा मक़बूल थिया आहिनि, जीअं कल्चरल बाईपास सर्जरी ऐं सिंधी ॿोलीअ जी आत्मकथा। सिंधी ॿोलीअ जी आत्मकथा हिकु निराले स्टाइल में लिखियल किताब आहे जंहिं ते स्टेज परफॉर्मेंस बि कई वई आहे। अहिड़ी ई हिकु परफॉर्मेंस वक़्तु तव्हांखे ऑडियंस में वेठे रुअंदे बि ॾिठो हो। रुअण त मूंखे हाणे बि थो अचे भाती। उन जो असली कारण इहो आहे जो मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त असीं भाषा बाबति सही नज़रियो छो नथा रखूं। जेको बाईपास सर्जरी आहे उहो इन थ्योरीअ ते मदार थो रखे त जेको आम रस्तो संस्कृतीअ खे हासिल करण जो हूंदो आहे उहो आहे त असीं भाषा खां अदब ॾांहुं वेंदा आहियूं ऐं अदब मां संस्कृती ॾांहुं वेंदा आहियूं। हाणे जॾहिं भाषा खां अदब ॾांहुं वञण जो असांजो रस्तो उहो सोढ़ो थी वियो आहे त असीं संस्कृत ताईं पहुची न सघंदासूं। इहो अहिड़ो ई आहे जीअं दिलि खे तकलीफ़ थिए ऐं उनखे ठीकु रत न पहुचे त असीं हिकिड़ो ॿियो रस्तो डॉक्टर कढंदा आहिनि जंहिंजे द्वारा रत दिलि खे पहुचाइबो आहे। त अॼु असांजी ज़रूरत आहे त असीं ॿियो रस्तो कढूं ऐं उहो रस्तो आहे वोकल कल्चर, यानी डांस, ड्रामा, म्यूज़िक, स्टोरी टेलिंग, गुफ्तगू वग़ैरह, जंहिंसां असीं नई पीढ़ीअ खे कल्चर जे तरफ़ वठी वञूं त वोकल कल्चर खां कल्चर उन खां भाषा ताईं पहुचंदो। असां अजाओ वाका करे
पंहिंजो वक़्तु ऐं पंहिंजी ताक़त घटाए रहिया आहियूं ऐं सिंधी ॿोलीअ जी आत्मकथा इन लाइ तमामु अहम आहे छाकाणि त उहा ॿुधाए थी त सिंधी ॿोली दुनिया जी तमामु अहम प्राचीन भरपूर ऐं शानदार ॿोलियुनि मां हिकु आहे ऐं इन करे जीअं मां सिंधी आहियां ऐं सिंधी ॼाणा थो त इहा फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे कंहिं भारत में जीअं मूं चयो तीअं उहा शर्म जी ॻाल्हि न आहे जीअं सिंधी संस्कृति प्राचीन आला संस्कृति आहे तीअं सिंधी भाषा बि तमामु प्राचीन भरपूर ऐं आला भाषा आहे इहो इज़हार हुन में कयल आहे जी नवनि अदीबनि ऐं सिंधी अदब जे आईंदह बाबति तव्हांजो कहिड़ो रायो आहे? मुंहिंजे पंहिंजे ख़्याल खां अदब में बि इहा साॻी ॻाल्हि अची थी आहे त असांजो सोच सही न आहे जेकॾहिं असीं सिंधी अदब सिंधी ॿोलीअ में लिखी रहिया आहियूं इन लाइ त सिंधी पढ़नि त असीं ग़लती इन करे करे रहिया आहियूं छाकाणि त ॿोलीअ जो वाइपो थिए कोन त हिन जो मतिलबु त किताब पढ़ंदड़ कोन हूंदा इन जे बदिरां असांजो कमु आहे त जेको बि सिंधी सुठो अदब आहे तंहिंखे ॿियनि भाषाउनि में खणी अचूं ॿियनि भाषाउनि खे उहे सिंधी बि पढ़ंदा जेके सिंधी लिपि पढ़ी कोन ॼाणनि असांजी नई पीढ़ी पढ़ंदी पर ग़ैर सिंधी बि पढ़ंदा जंहिंसां सिंधी अदब जी अहमियत उहा इज़हार पाईंदी जंहिंजे करे पाठक वधंदा इन करे नए अदीब खे पाठक मिलंदा नए अदीब जे कुवत बाबति को डपु न आहे पर उनखे इहा ॻाल्हि सम्झणु खपे त सुठे में सुठी अदबी रचना रुगो पंहिंजी मातृ भाषा में करे सघिजे थी छो त मातृ भाषा अंदर जी आत्मा मां ईंदी आहे जेका रचना लाइ ज़रूरी आहे पोइ उनखे ॿिए भाषा में मोकिलणो आहे इन करे तर्जुमे या अनुवाद जी तमामु वॾी अहमियत आहे ऐं असांखे उन ॾांहुं ध्यानु ॾियणु घुरिजे ईअं त अञा तव्हां सां घणो ई कुझु ॼाणण सम्झण जी ज़रूरत आहे पर वक़्त जी पाबंदीअ सबबि ही इंटरव्यू हिते ई पूरो करणो थो पवे वरी कॾहिं मौक़ो मिलियो त तव्हां सां घणेई ॻाल्हियूं कबियूं तव्हांजी घणी घणी महिरबानी महिरबानी भारती जो मूंखे अहिड़ो मौक़ो मिलियो आहे जो मां हेतिरनि घणनि ॿुधंदड़नि सां पंहिंजा वीचार वंडे सघियो आहियां महिरबानी सदाईं गॾु